हम सब की यही दुआ है, अगर मंजूर हो जाए। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ताला जा लख एहसान है कि होगा करमाए जा रब्बुल आलमीन अवाई असांखे पंहिंजे बाबरकत घर मस्जिद पाक में कुरान मजीद जे ॿुधण ई ॿुधाइण जी सआदत नसीब फरमाए। अल्लाह ताला जा बाने खां राज़ी थींदो आहे, उन ई पंहिंजे बाने खे हरियूं दीनी गॾिजाणियूं नसीब फरमायूं। ई जुमे जे ॾींहुं कुरान मजीद ॿुधण जे लाइ हिते आया आहियूं। यकीन सम्झो ही पंहिंजे मर्ज़ी सां, बल्कि महज़ अल्लाह जे फज़ल ऐं करम सां। हिकिड़ो अमीर साहब, ॿियो हुन जो नौकर ऐं मुलाज़िम। अल्लाह ताला जी कुदरत, अमीर साहब सॼी ज़िंदगी मस्जिद में न आयो, वरी हुन जे नौकर ऐं मुलाज़िम खां ज़िंदगी में निमाज़ कज़ा न थी। रब जी मर्ज़ी आहे, नौकर खे घुराए पियो, रही सघे न पियो घुराए। एक दफ़े वो अमीर साहब पंहिंजे हुन कुराड़े मुलाज़िम खे वठी पियो वञे बाज़ार में कम जे लाइ, त अचानक मस्जिद मां मुअज़्ज़िन सदा बुलंद कई, हय्या अल सलाह, अचो निमाज़ ते, हय्या अल फलाह, अचो कामयाबी ने। तो हुन कुराड़े मुलाज़िम अमीर साहब के चयोसीं, मूंखे इजाज़त ॾियो त मां मस्जिद में वञा निमाज़ पढ़ी अचां। अमीर साहब चयो, अड़े बेवकूफ़, निमाज़ खां सवाइ कुझु कमु अथई की न, रुगो निमाज़ ई निमाज़। अड़ा मुसलमान बि दुनिया में अथव। पुट जेकर निमाज़ ते वेंदो त पीउ कावड़ करे चवंदो, ॾिठई कम खां नटाए मस्जिद में। घर में न निमाज़ थी पढ़े तो उन ते ससु कावड़ थी पए, उनखे मेणा ई ताना थी ॾिए त हीअ कम खां नटाए वञी मुसले ते वेठी। को मिस्त्री, को मज़दूर, को मुलाज़िम निमाज़ ते वेंदो त साहब नाराज़ थींदो, ही कम खां गुस्साए निमाज़ ते। असां मुसलमाननि वटि दुनिया जे कम जी अहमियत आहे, पर निमाज़ जी अहमियत न आहे। उन कुराड़े मुलाज़िम चयो, साईं तव्हां मुंहिंजा आरज़ी मालिक आहियो, मुंहिंजो हक़ीक़ी मालिक मुंहिंजो रब आहे, जंहिं पाणी जे गलीज़ कतरे मां मूंखे ठाहियो। उन रब जो सॾो आहे, मां हर हाल में वेंदुसि। अमीर साहब जो ठीकु आहे, मां मस्जिद जे दरवाज़े ते वेहां थो, तूं जल्दी निमाज़ पढ़ी मोटी आ। और रईस मस्जिद जे दरवाज़े ते वेही रहियो। वो कुराड़ो मुलाज़िम मस्जिद में आयो, वज़ू कई, बरकातुन तहियतुल मस्जिद पढ़े, फर्ज़ सुन्नत नफिल सब जमायती मुक्तदी बाहर निकलिया, पर हुनखे निमाज़ में एॾो मज़ो अची वियो जो हिकिड़ो नफिल पढ़ी बस करे वरी ॿिए नफिले जी। असां मुसलमान निमाज़ जो मज़ो चखियो ई न आहे। साहबा फरमाइनि था, साईं जन सफ़र ते वेंदा पोइ थकावट थींदी, इंसानी फितरत जीअं असांखे थकु थिए थो। राति 3 बजे घर पहुता हूँ, वरी फजर जी निमाज़ पढ़ी कलाक ॾेढ आराम कयो, वरी उथा थक थींदो इंसानी फितरत है। पोइ साईं जन खे थकावट थींदी, पोइ नबी साईं फरमाईंदा, अरे नाया बिलाल, अदा बिलाल आज़ान तॾे त मां मोहम्मद निमाज़ पढ़ी पंहिंजा थकल आहियां। साईं जन निमाज़ पढ़ी पंहिंजूं परेशानियूं, पंहिंजा मसला
पंहिंजूं थकावटूं दूर था कनि निमाज़ सां। ऐं असां मुस्लमाननि जो निमाज़ ॾे तवजी। मुसलमान भली करोड़पति थी वञे, करोड़नि जे बंगलनि में रहे, निमाज़ न पढ़ंदो, सुकून जी ज़िंदगी न गुज़रे। जेकॾहिं चाहियो था सुकून वारी ज़िंदगी गुज़रे त बाबा निमाज़ पढ़ो। नबी से फरमायो अस्सलातु कुर्रतु ऐनिन ली, निमाज़ मां मोहम्मद जे अखियुनि जो ठार। फरमायूं अस्सलातु मेराजुल मोमिनीन, निमाज़ मोमिन जो मेराज। मेराज माना दीदार। अल्लाह ताला नबी से के दीदार करायो मथे, सतन आसमाननि खां मथे अर्श अज़ीम। पोइ जॾहिं साईं जन मेराज तां वापसि मोटिया, रब फरमा मुंहिंजा महबूब हाणे मेराज जो अॾो हेठि था लाहे। जंहिं बि तुंहिंजे उम्मती जे ॻोठ शहर महले जी मस्जिद नंढी वॾी कची पकी, इहा मां रब जे मेराज जो अॾो आहे। जेको तुंहिंजो उम्मती 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो, उनखे 5 दफ़ा जन्नत में मां रब जो मेराज थी। मेराज माना दीदार। माना जेकर चाहियो था त रब जो दीदार थिए त बाबा निमाज़ पढ़ो। निमाज़ अथव रब जे दीदार जे लाइ ट्रेनिंग। छो त दुनिया में हिननि अखियुनि सां त रब खे ॾिसी न सघिबो। मूसा अलैहिस्सलाम ॾिसी न सघियो, असां कीअं ॾिसी सघूं? मूसा अलैहिस्सलाम रब खे अर्ज़ु कयो रब अरनी, या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा। रब फरमायो लन तरानी, तूं ॾिसी न सघंदे। वलाकिन इंजुर इलल जबल, मां पंहिंजे नूर जी तजली जबल ते थो हणां। फ़इन इस्तकर मकानहु फसौफ तरानी, जेकर जबल पंहिंजी जाइ ते रहियो त तूं बि ॾिसी सघंदे। वइला फला, जेकर न त पोइ न। फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल जालहु दक्का वखर मूसा सइका। कुरान तो फरमा रब पंहिंजे नूर जी तजली जो जबल ते हई त जबल बोरा बोरा। मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो। फलम्मा अफाक काल सुभानक, जंहिंमहिल होश में आयो चई या अल्लाह तुंहिंजी ज़ात पाक, मूंखे ताक़त न आहे जो मां तोखे ॾिसी सघां। अल्लाह ताला असांजे सोणे नबी खे बि पंहिंजो दीदार करायो 7 आसमाननि खां मथे अर्श अज़ीम ते। उहो जहान ई ॿियो, मथे जहान ॿियो आहे। क़बर में वरी जहान ॿियो आहे, मथे जहान ॿियो आहे। हिकिड़ी राति 18 सालनि जी, अलाए छा हो मथे, बसि उहो जहान अलॻि आहे। दुनिया में रब खे ॾिसबो दिलि जे अखियुनि सां। तंहिंजे करे नबी से फरमा अंता बुदल्लाह का अन्नक तराहु, अल्लाह जी इबादत ईअं कयो जो रब खे ॾिसो। फ़इन लम तकुन तराहु फ़इन्नहु यराक, जेकर इहो मक़ाम तव्हांखे नसीब न आहे त निमाज़ में बीहो त एतिरो यकीन कयो त रब असांखे ॾिसे थो। हाणे जेको मुस्लमान 5 वक़्त निमाज़ पढ़ंदो ऐं दिलि जे तवजो सां रब ॾे मुतवजे थींदो, पोइ इन निमाज़ जी बरकत जे करे अल्लाह ताला हिननि अखियुनि में एॾी ताक़त रखंदो जो मुंहिंजे नबी फरमायो निमाज़ी क़यामत जे ॾींहुं जन्नत में रब खे ईअं पियो ॾिसंदो जीअं 24 जे चंड खे ॾिसंदो। रब जे दीदार में एॾो मज़ो हूंदो जो हिकु दफ़ो रब जो दीदार थींदो त 40 साल उमिरि वधी। सिंधी में चवंदा न ख़ुशीअ जहिड़ी खुराक न आहे। माना अल्लाह ताला जे दीदार में एॾी ख़ुशी थींदी जो ख़ुशीअ में उमिरि वधी। उमिरि वधंदी त हुस्न बि वधंदो, उमिरि वधंदी त जवानी बि वधंदी, उमिरि वधंदी त ताक़त बि वधंदी। दुनिया में जवान कुराड़ो थिए, जन्नत में जवान जीअं पोतीअ जवान। जन्नत में वादा। दुनिया में जगह पुरानी थिए, साल ॿिनि खां पोइ मरमत कराइजे, रंग फिटी वञे। जन्नत में जगहूं जीअं पोतीअं नयूं थींदियूं पाण ई। निमाज़ पढ़ंदो नी इंशाअल्लाह। को वक़्तु अहिड़ो हुयो
ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार का की रहमतुल्लाह अलैह जो अल्लाह जो वली थी गुजरे हुआ आखिरी वक्त में वसीयत तो करे तमाम मरी वञा त मुंहिंजी जनाज़े जी नमाज वो शख्स पढ़ाए जंहिंमें 4 शर्त तलब घणा पर शर्त ही आहे त मुंहिंजे जनाज़े जी नमाज वो शख्स पढ़ाए जंहिंखां पंहिंजे पूरी ज़िंदगी में आकिल बालिग़ थियण खां वठी कॾहिं बि फ़र्ज़ नमाज जमात खां क़ज़ा न थी हुजे। अॼु जमात सां मोलनि खां बि हली वई केतिरियूं नमाज़ूं असां खां क़ज़ा थी वयूं परवाह ई न आहे। आला कुरान मजीद में अल्लाह से फरमायो फवैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीना हुम अन सलातिहिम साहून। कुरान तो फमा वैला तबाही बर्बादिया उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके नमाज पढ़नि था पर सुस्ती करे था पढ़नि उन्हनि जे लाइ बि वैला जेके नथा पढ़नि। हदीस में अचे तो मुझे सोने अली से फरमायो हिकड़ी नमाज गुसाइण जे करे 80,000 साल जहन्नम में सजा मिलंदसि। हिकड़ी नमाज वही हल बाबा 80,000 साल जहन्नम में। जेको रोजानो 5 नमाजूं कज़ा थो करे 5 80 ये घणा दे जी 4,000 साल 4,500 जेको रोजानो 5 नमाजूं कज़ा थो करे उन जी रोजानो 4.5 लाख साल जहन्नम में सजा वधे थी। जेको रोजानो 5 वक्त नमाज जी पाबंदी करे थो उन जी रोजानो 4.5 लाख साल जहन्नम जी सजा कटजे थी। पंहिंजी मर्ज़ी पंहिंजी सजा वधराए या कटाए। जेली जॾहिं जेल में हूंदो आहे पोइ हुन जा करतूत चङा हूंदा आहिनि त जेलीअ जी सज़ा माफ़ थींदी वेंदी आहे। त यादि रखो बाग पई जा मुसलमानों असां मुसलमान भी दुनिया जे जहान में जेली हूं कैदी मां नथो चवां मुंहिंजे नबी फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफिर। मुझे नबी फरमायो दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे काफिर जे लाइ ही दुनिया जो जहान जन्नत है। इन जा 2 मतलब हिकिड़ो अद्दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे। जेली जॾहिं जेल में हूंदो आहे त हुनखे जेल जे अंदर पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न हूंदी आहे जेल वारनि जी मर्ज़ी ते हलंदो आहे। मुझे नबी फरमायो अद्दुनिया सिजनुल मोमिन दुनिया भी मोमिन जे लाइ जेल खानो आहे। मोमिन के भी हिन दुनिया जे जान में पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे। मर्ज़ी हलंदी त अल्लाह जी हलंदी मर्ज़ी हलंदी त अल्लाह जे रसूल जी हलंदी। कुरान भी ये तो वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा क़ज़ल्लाहु व रसूलुहु अमरन अन यकून लहुमुल खियरा। 22 सिपारो सूरत अहज़ाब रब फरमायो जॾहिं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे तो मुसलमान मर्द हुजे औरत हुजे उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे। मर्ज़ी हलंदी त अल्लाह जी हलंदी मर्ज़ी हलंदी त अल्लाह जे रसूल जी हलंदी। इन्नमा कान क़ौलल मोमिनीन इज़ा दुऊ इलल्लाहि व रसूलिहि लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समेना वाताना। 11 सिपारो सूरत नूर तो पढ़ा
रब फरमायो जन अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे तो मुसलमान ये न चवंदो आहे त बाबे सां मशवरो कयां, अम्मा सां मशवरो कयां, ज़ाल सां मशवरो कयां, बिरादरी सां मशवरो कयां। न इज़ा दुऊ इलल्लाह व रसूलिही लियहकुम बैनहुम अन यक़ूलू समिअना व अताना। यानी अल्लाह जे रसूल जो फ़ैसिलो अची वञे तो मुसलमान मर्द हुजे औरत हुजे उते जो उते नारो हणंदो आहे समिअना व अताना। या अल्लाह ॿुधोसीं ऐं मञोसीं, ॿुधोसीं ऐं नमाज जे लाइ रब जो सॾु आहे वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम। रब फरमायो मुंहिंजा नेक बाना उहे अथव जेके रब खे जी सां जवाब ॾींदा आहिनि। मस्जिद में सॾु थिए हय्या अलस सलाह, अचो निमाज़ ते, हय्या अलल फलाह, अचो कामयाबी ॾे। असांजा हज़रत साईं हाफ़िज़ मोहम्मद असद रहमतुल्लाह अलैह, हज़रत साईं हाफ़िज़ महमूद असद रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते किरोगा रहमत नाज़िल फरमाए। जिन महिल बि अज़ान ईंदी पोइ मुअज़्ज़िन चवंदो हय्या अलस सलाह, अचो निमाज़ ते, हय्या अलल फलाह, अचो कामयाबी ॾे। त असांजा हज़रत साईं जवाब में चवंदा जी मौला असां हाज़िर आहियूं, जी मौला असां पहुचूं था। वल्लज़ीन इस्तजाबू लिरब्बिहिम, जी सां जवाब ॾींदा। पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे। अल्लाह साईं फरमाया अक़ीमुस्सलाह, निमाज़ क़ाइम कयो। मुसलमान तो चए मुंहिंजी मर्ज़ी आहे। छो तुंहिंजी मर्ज़ी आहे बाबा? कलमे तां हथ खण, क़ुरान तां हथ खण, मोहम्मद मुस्तफ़ा तां हथ खण, पोइ जीअं वणे तीअं कर, पोइ तुंहिंजी मर्ज़ी। मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो हो मुसलमान खे अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे आॾो लाश थियणो आहे। जीअं लाश तख़्ते ते पियो हूंदो आहे, पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे हेॾे उथलायोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे हेॾे उथलायोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे सिधो करे वेंजारियोसि, तव्हांजी मर्ज़ी आहे ऊंधो करे वेंजारियोसि। लाश बेवस हूंदो आहे। ईअं मुसलमान खे अल्लाह ई अल्लाह जे रसूल जे आॾो लाश थियणो आहे। जीअं उहे उथलाइनि पुथलाइनि उन्हनि जी हलंदी। अल्लाह साईं फरमायो अहल्लल्लाहुल बैअ व हर्रम रिबा, बै तिजारत वापार हलाल अथव, व्याज हराम अथव। मुसलमान तो चए मुंहिंजी मर्ज़ी आहे। अल्लाह जो नबी तू फमखालिफुल यहूद वन नसारा, यहूद नसारन जी मुखालिफत कयो। कुस्सु शवारिब वफुल्लुहा, मुछूं कटायो, दाढ़ी छॾे ॾियो। मुसलमान तो चए मुंहिंजी मर्ज़ी आहे। बाबा स्कूल में जेको शागिर्द दाख़िला वठंदो आहे नी, पोइ उनखे सुबुह जो 8 बजे असेंबली में पहुचणो आहे, ड्रेस भी पाइणी आहे, किताबनि जो थेलो भी वठिणो आहे, फीस भी ॾियणी पवंदी, बुक भी वठिणा पवंदा, किताब भी वठिणा पवंदा। बाक़ी जंहिं शागिर्द जी स्कूल में दाख़िला न आहे उनजी मर्ज़ी आहे, बकरियूं काहे, रिढूं काहे, मेहूं काहे, वञी वाह ते वेहे, सॼो ॾींहुं होटल ते वेहे, सॼो ॾींहुं बेसरी वॼाए बी न वॼाए, उनजी मर्ज़ी आहे। बाक़ी जंहिं दाख़िला वरिती आहे उनजे लाइ इहे शर्त आहे या न? असां भी कलमो पढ़ी, सब कलमो तो पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो पढ़ी करे इस्लाम जे स्कूल ऐं कॉलेज में दाख़िला वरिती आहे। हाणे नमाज़ भी पढ़ी पवंदी, रमज़ान ईंदो रोज़ा भी रखणा पवंदा।
पैसो आए ज़कात भी ॾियणी पवंदी हज भी करणो पवंदो बेहयाई बुछड़ाई खां भी रुकणो पवंदो पाड़े वारनि सां मिटनि माइटनि सां सुहिणो हलणो पवंदो नेकीअ जो हुकुम कबो बुराईअ खां पाण भी रुकजे ॿियनि खे भी रोकजे हिकिड़ी माना आहे अद्दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे माना पंहिंजी मर्ज़ी हलाइणी न आहे मर्ज़ी अल्लाह जी हलंदी मर्ज़ी अल्लाह जे रसूल जी हलंदी ॿी माना अद्दुनिया सिजनुल मोमिन दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे जेली जॾहिं जेल में हूंदो आहे पोइ उनखे हर वक़्त में या तमन्ना तड़पई तलब हूंदी आहे अलाए कॾहिं उहो ज़मानो ईंदो जो जेल मां मुंहिंजी जान छुटंदी जो पंहिंजे ॻोठ जे पघाड़ी में वञी आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारे आहे केॾियूं बि जेलीअ खे जेल में सहूलियतूं ॾियोसि भली काटन ऐं केटी जा कपिड़ा सिबराए मोकिलियोसि कावन वारियूं टोपियूं ठाहे मोकिलियोसि भला अघ ठाहे करे मोकिलियोसि पुलिस वारनि खे पैसा ॾेई करे जेल जूं सहूलियतूं बि वठी ॾियोसि पर उनखे हर वक़्त में इहो फ़िक्र हूंदो आहे त अलाए कॾहिं मुंहिंजी जान छुटंदी जो जेल मां मां आज़ादु थींदुसि आहे वॾा मज़ा आहिनि मां जेल वियो आहियां सखर सेंटर जेल बि वियो आहियां हैदराबाद सेंटर जेल कराची सेंटर जेल मथां सम्झो ॿधिजी वियोसि वाइसनि जे लाइ वियासीं अॻे वाइस थींदा जलसा थींदा सखर सेंटर जेल में वाइस कयसि हैदराबाद अंदर सेंटर जेल में खो कैदी इहे सभु जीअं तव्हां वेठा हो ईअं वाइस थींदा केतिरा कैदी क़ुर जा हाफ़िज़ थी 15 साल उन्हनि खे सज़ा मिली चवंदा हाणे वांदा वेठा मदरसा हूंदा तालीमुल क़ुर ही परवेज़ निभागो आयो बेईमान उन अची पाबंदी विधी त चवंद जेल वियासीं वाइज़नि जलसा हा इन पाबंदी विधी न त इहे जेली जेके आहिनि वांदा आहिनि इन्हनि खे वाइज़ कजे तबलीग कजे इन्हनि खे कुझु आख़िर जो फ़िक्र ॾियारिजे त तौबा ताइब थियनि माफ़ी वठनि पर असांजा हुकुमरान अहिड़ा आहिनि जो चवनि था त इहे कैदी जीअं अञा ज़ालिम थियनि वॾियूं बाज़ारूं लॻियूं पियूं आहिनि अंदरि जेल में पार्क लॻा पिया आहिनि वॾी सफ़ाई सुथराई मां तव्हांखे सम्झो त जेल भलो आहे तव्हां जेके हाणे ॾोह करे वञूं जेल पाणीअ जे वारे तां जेड़ो करे जेल में वञण अज़ाब अथव गिटीअ में ॿारनि तां जेड़ो थी पियो इन तां जेड़ो करे जेल में वञण अज़ाब अथव जेल में वञे माण्हू दीन जे इस्लाम ख़ातिर जेल में वञे पोइ जेल में मज़ा हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम 18 साल मिस्र जे जेल में रहो असांजो सोनो नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 साल शेब अबी तालिब में कैद हा 3 साल नबी जो साहबी हज़रत खुबैब मक्के जे जेल में कैद थियो हिकिड़ी कोठीअ में बंदि कयो हिकिड़ो हारिस काफ़र हुयो जेको बदर में क़त्ल थी वियो उन जे घर में हिनखे कैद कयो हज़रत खुबैब मके जे वॾेरनि चयो हिन जो पाणी बि बंदि कयो मानी बि बंदि कयोसि दरियूं बि बंदि कयोसि दरवाज़ा बि बंदि कयोसि पाण ई बुख ई उन में तड़पी मरी वेंदो जान ई छुटी पवंदी असां छो हरू भरू मारियूंसि ओ हारिस काफ़िर उन जी धी चए थी खुबैब नबी जो साहबी 7 ॾींहं 7 रातियूं जेल में हुयो उन जो पाणी बि बंदि त मानी बि बंदि ओ हारिस जी धी चए थी मां दरवाज़े जे सुराख मां अंदर जाती पाए जो ॾिसां त खुबैब ज़िंदा या मरी वियो
वह माई चवे थी जीअं जो मां दरवाज़े जे सोराख़ मां अंदर जाती पाए करे ॾिठुम त नबी जो सहाबी ख़ुबैब मुस्कुराए पियो। उन जी आॾो अहिड़े क़िस्म जा मेवा पिया जंहिंजो वजूद न मके में मौजूद न मदीने में मौजूद। जन्नत जा मेवा पिया। उन माई वञी वॾेरनि खे चयो त हू कैदी त जहिड़ो वेठो आहे। उन जी आॾो त अहिड़े क़िस्म जा मेवा मां ॾिठा जंहिंजो वजूद न मके में न मदीने में। हज़रत ख़ुबैब के जेल मां कढियऊं। मके जे चौक में उन थे आंदऊं। सब मके जा वॾेरा सरदार गॾु थी। हज़रत ख़ुबैब के चऊं ख़ुबैब अञा बि वक़्तु थई आहे पंहिंजी जान बचा या इस्लाम बचा। ख़ुबैब फरमायो मके जा सरदारो ही मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे। मां हे सभु जानियूं नंबरवार मोहम्मद मुस्तफ़ा जे दीन ते क़ुर्बान कंदो रहंदुसि। न मोहम्मद खे छॾींदुसि न दीन इस्लाम खे। छा मक़ाम हो हिननि माण्हुनि जो। पोइ हुते चौक में फांसी ते जे तख़्तो रखियो हिन जे ॻिचीअ में फंदो विधो। उन वक़्त में बि मके जे सरदारनि चयसि हाणे हिकिड़ी ॻाल्हि मञ तो फांसी ख़तमु। सिर्फ़ ज़ुबान सां ईअं चओ त जंहिं जाइ ते मां बीठो आहियां इन जाइ ते मोहम्मद मुस्तफ़ा हुजे। ये लफ़्ज़ चओ तो मौत जी सज़ा ख़त्म। हज़रत ख़ुबैब जज्बात में अची रोई करे चई अड़े ज़ालिमो मुंहिंजे जिस्म ते जेतिरा वार आहिनि एतिरियूं रब मूंखे जानियूं ॾे। मां ये सभु जानियूं क़ुर्बान कयां। मां एतिरो बि न चवंदुसि त मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के पेर मुबारक में का कंडे जेतिरी तकलीफ़ पहुचे। मां पंहिंजे सोने जे पेर मुबारक में कंडे जी तकलीफ़ भी बर्दाश्त न करे सघंदुसि। तव्हां कीअं था चओ त मोहम्मद हिन जाइ ते बस पहुचऊं साणे तैयार थी। हज़रत ख़ुबैब फरमायो मूंखे थोरी मोहलत ॾियो त मां वुज़ू कयां बरकतूं नफ़िल नमाज़ पढ़ा। थी सके तो ज़िंदगी जो ही आख़िरी सजदो रब खे वञी वञे ॿिन्हिनि जहाननि जी निजात थी वञे। पोइ हुनखे मोहलत ॾिनोसि। पोइ वुज़ू कयईं बरकतूं नफ़िल नमाज़ पढ़ियईं। उन वक़्त में हज़रत ख़ुबैब के जंहिं महिल फांसी ते लटकायो हुयो त हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ुबान ते लफ़्ज़ जारी थिया फ़ुज़्तु रब्बिल काबा। अल्लाह जे रब्बे काबा जो कसम मां कामयाब थियुसि। मां हिन ॾींहं जे इंतज़ार में हुयुसि। हवा सां मुखातिब थी करे चई त मुंहिंजे महबूब खे सलाम चइजां त अॼु तुंहिंजो ग़ुलाम ख़ुबैब मके जे चौक में पंहिंजी जान तुंहिंजे दीन तूं क़ुर्बान करे कामयाब थियो पियो वञे। ये माण्हू इन वक़्त में भी नमाज जो दुआ कयो जेल में वञूं त दीन ख़ातिर इस्लाम ख़ातिर जेल में। असांजे करूंडी जो हाजी माणिक शर हो उन जे चेहरे ते ॾाढी भी कान हुई शर बरोच। करूंडी में हिकिड़ो कादियानी हो अब्दुल हक आराई नबी साईं जी गुस्ताखी कयईं खंजर सां उन कादियानी हालांकि उन जो हारी हो ते ज़मीन ते उन जो गुस्ताखी कई नबी साईं जे ख़िलाफ़ जो ग़लति ॻाल्हाई कुहाड़नि सां उन जी मुंडी लाथी अखियूं कढियईंसि कन कपियईंसि ज़ुबान उन जी कढियईं हथ पेर कपियईंसि। जेल में वियो खैरपुर सेंटर जेल में हो हाजी माणिक शर। उन वक़्त में सैयद गौस अली शाह जेको साबिक़ वज़ीर आला सिंध जो इहो वकील हो।
आज मालिक जन वाला जेल में आयो। उन वक्त में जेल जो सुप्रीडेंट हिकिड़ो सैयद हुयो। उन जी घरवारी रात जो निंड में सुती पई, ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत नसीब थियसि। पाण फरमायो अम्मा मां मोहम्मद जो मेहमान जेल में आयो आहे, जेसि ताईं जेल में हुजे मानी तूं पचाए करे मोकिलिजांसि। सुबुह जो मुख सके चई त कहिड़ो बुज़ुर्ग जेल में आयो आहे। को सैयद आहे, कुरैशी आहे, को राशिदी आहे, को बुखारी आहे। मुख से चए तूं शर बरोच। उनजे चेहरे ते ॾाढ़ी भी कान्हे का, पर मोहम्मद मुस्तफ़ा जी इज्जत जे करे, ख़त्मे नबूवत जे करे गुस्ताखे रसूल के मारियो अथई। हज़ारे माण्हू उन जी ज़ियारत जे लाइ जेल में पिया अचनि। घरवारी चएसि इहो मुंहिंजे नाने मुस्तफ़ा जो महिमान आहे, जेसि ताईं जेल में हूंदो मानी मां पचाईंदसि खाराईंदसि तूं। उन वक्त में सैयद गौस अली शाह वकील हुयो। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह ख़त्मे नबूवत जा अमीर आहे। वो शाह साहब मौलाना के चयो त हाजी साहब जेकॾहिं इनकार करे अची कोर्ट में त मां कादियानी न मारियो आहे त मौत जी सज़ा ख़त्म थी वेंदी, आज़ाद थी वेंदो, छो त शायद कोई कोन्हे। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह जेल में हाजी मालिक वटि आया। फरमायो हाजी साहब वकीलन जो मशवरो ही आहे त तव्हांजे मथां शायद कोई कोन्हे, तव्हां कोर्ट में इनकार कयो त मां कादियानी न मारियो आहे, तव्हां आज़ाद थी वेंदो 3 महीननि खां बाद। तव्हांजे मालिक जे अखियुनि में पाणी अची वियो। चई मौलाना मां छो इनकार कयां, मां फांसी जे तख़्ते ते बि चवंदुसि त मां हिकिड़े सूअर खे मारियो आहे, मां नबी जे दुश्मन खे जहन्नम में पहुचायो आहे। चई मां छो इनकार कयां, मां ख़ैरातूं कयूं, मां वाइज़ कराया, मां हज कया, मां केतिरा वज़ीफ़ा पढ़िया त ख्वाब में मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत थिए, पर मूंखे ज़ियारत नसीब न थी। पर जंहिं वक़्त खां वठी न गुस्ताखे रसूल कादियानी खे मां मारियो आहे, ख़ैरपुर जे जेल में का रात ख़ाली न आहे जो मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारत न थी। मां अॼु मालिक जे ॻोठी वियुसि हुते, हुन जा भाणे जा आहिनि जेरा। मां उन्हनि खां पुछा कई त हाजी साहब आज़ाद कीअं थियो। साईं हाजी साहब जज जे साम्हूं पेश थियो। पोइ जज चयसि हाजी साहब अब्दुल हक आराई कादियानी खे तो क़त्ल कयो। हाजी मालिक चयो हा उनखे मां क़त्ल कयो आहे। जज चयसि चरियो त नाही। हाजी मालिक चयो सॼी ज़िंदगी चरियो, बरोच को ज़हन हुयो, जंहिं वक़्त में न गुस्ताखे रसूल खे मां मारियो उन वक़्त में रब मूंखे अकुल ॾिनो, न त मां त बरोच माण्हू चरियो माण्हू हुउसि। तो उन जूं अखियूं बि कढियूं। हाजी मालिक चयो हाओ मां उन जूं अखियूं बि कढियूं, ऐं अॼु बि तोखे चवां थो त जेको मुंहिंजे सोणे नबी ॾे ख़त्मे नबूवत ॾे मेरी अखि सां निहारींदो, मां उन जूं अखियूं कढी करे कुतनि खे खाराईंदुसि। त उन जी ज़ुबान बि कढी हाओ, ऐं हाणे बि मां तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको हिन ज़ुबान सां मुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जे ख़िलाफ़ ग़लति ॻाल्हाईंदो, मां उन जी ज़ुबान काकड़े खां कढंदुसि। तो उन जा हथ बि वढिया। हाजी मालिक चयो हाओ मां हाणे बि मां तोखे चवां थो जेको मुंहिंजे सोणे नबी जे ख़िलाफ़ ग़लति कलम सां का शइ लिखंदो, मां उन हथनि खे आङुरनि खे वढींदुसि। तो उनजो मेजालो बि मग़ज़ बि चिरियो। चई हाओ मां हाणे बि तुंहिंजे साम्हूं चवां थो जेको मुंहिंजे सोणे नबी जे ख़िलाफ़ पंहिंजे दिमाग़ खे ग़लति सोचींदो, मां उनजो मेजालो कढी कुतनि खे खाराईंदुसि। त जज जे अखियुनि में पाणी अची वियो। कलम पंहिंजे वात में विझी करे चई भली मुंहिंजी मां सॼी ज़िंदगी जेल में वञा, भली सॼो ख़ानदान मुंहिंजो क़ुर्बान थी वञे, हैफ़ हुजे मुंहिंजे मथां जो हाणे मां आशिक़ रसूल खे मौत जी सज़ा ॾियां। उन वक़्त में जज चयो तूं बाइज़त बरी आहीं, तो जहिड़ो आशिक़ रसूल मां दुनिया में न ॾिठो। दुआ कयो इन जे करे जेल में वञो।
दीन जे करे, इस्लाम जे करे, नबी जे इज्जत जे करे, ख़त्म नबूअत जे करे माण्हू जेल में वञे त पोइ जेल भी जन्नत है। बाक़ी पाणीअ जे वारे सां झगड़ो करे जेल में वञो इहो अज़ाब था। गिटीअ में ॿारनि था झगड़ो करे जेल में वञे इहो अज़ाब था। बहरहाल अद्दुनिया सिजनुल मोमिन, नबी साईं फरमाया दुनिया मोमिन जे लाइ जेल खानो आहे। जियां जेलीअ खे हर वक़्त में इहो फिक्र हूंदो आहे त अलाए कॾहिं उहो वक़्तु ईंदो जो जेल मां मुंहिंजी जान छुटंदी, वञी बहराड़ी में कखाई झोपड़ी में लस्सी मानीअ ते आज़ादी वारी ज़िंदगी गुज़ारियां, उहो भलो। मुसलमान वटि भली दुनिया में केॾा बि बंगला हुजनि, गाॾियूं हुजनि, पैसो हुजे, पर मुसलमान खे हर वक़्त में इहो फिक्र हूंदो आहे अलाए कॾहिं उहो ज़मानो ईंदो मुंहिंजो मुंहिंजे जिस्म मां ई साहु निकिरंदो जो दुनिया जे जेल मां निकिरी वञी पंहिंजे जन्नत जी झूपड़ी में आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारे। अलाह वारा असां त मौत खां टिजूं था ऐं मौत कसवटी अथव। मौत सां मुहबत रखो सम्झो त तयारी आहे, मौत खां टिजो था सम्झो त दाल में कारो आहे। असां मौत खां टिजूं था सम्झूं था त अॻिते मोचड़ा ख़बर में क़यामत। जेके अलाह वारा आहिनि उहे त चवंदा आहिनि या अलाह असांखे पाण ॾे घुरा। त जेल में हूंदो त उनजी करतूत चङा हूंदा आहिनि त सज़ा माफ़ थींदी। असां जेल में नमाज़ पढ़े थो, हिकिड़ी नमाज़ पढ़े 80,000 साल सज़ा वई, वरी ॿी नमाज़ पढ़े 80,000 साल ॿी सज़ा वई। हाणे जंहिंमहिल इहो नमाज़ी मरे थो रफ़ा में थो, हाणे हिन जी सज़ा ख़तम थी वई, हाणे हिनखे दुनिया जे जेल मां आज़ाद करे वञी जन्नत में पंहिंजे असली घर में पहुचायोसीं। बाबा संकट सेंटर जेल मां माण्हू आज़ाद थींदो त सिधो बाग पई पंहिंजे घर ईंदो न, असांजी सज़ा ख़तम थी ईंदी पोइ सिधो जन्नत। हदीस में अचे थो जॾहिं ई नमाज़ी मरे थो, नेक साल माण्हू मरे थो, पोइ फ़रिश्ता अचनि था ख़ुशबूदार रुमाल खां, ख़ूबसूरत सोना चोॾीअ जे चंड वांगुरु चिमकंदा, पोइ हिन वटि अचनि था الذين تتوفاهم الملائكة طيبين يقولون سلام عليكم ادخلوا الجنة। 14 सिपारो सूरत नहल कुरान तोहफ़ा मां फ़रिश्ता अचनि था, ख़ूबसूरत सोना जन्नत जा पट ऐं रेशम जा रुमाल खणी अचनि था, पोइ हिन जे पेरनि वॼी बीहंदा, पोइ चवंदा सलामुन अलैकुम, अदा तो ते रब जूं रहमतूं हुजनि, रब जूं रहमतूं बरकतूं हुजनि तो ते, घबरा न परेशान न थी, उदखुलुल जन्नत, तुंहिंजे मरण जी देर आहे पर तुंहिंजी जन्नत में पहुचण में देर न आहे। या कब्र बज़ाहिर मिटीअ जो ढेर आहे, सामी सोड़ी आहे, पर या कब्र तुंहिंजे लाइ जन्नत जे बागनि मां हिकिड़ो बाग थिए। ये रुमाल खणी बीहंदा, पोइ हिन जे रूह खे चवंदा हलिया या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया। हलिया हिन जे रूह खे चवंदा हलिया तो दुनिया में तकलीफ़ूं बर्दाश्त करे, दुख बर्दाश्त करे, कुतर वांगे गब्बा गब्बा थी करे पंहिंजे रब खे राज़ी कयो। रब फरमाए थो हाणे हलिया त मां तोखे पंहिंजो दीदार कराए जन्नत जे हिंदुरनि में लोॾे करे तोखे राज़ी कयां। हदीस में चए थो पोइ हुनजो रूह हुनजे जिस्म मां ईअं थो निकिरे जीअं अटे मां वार निकिरी वियो, जीअं खलीअ जो मुंहुं खोलियो त पाणी निकिरी वियो। बचड़े खे अम्मा थन ॾींदी आहे, पोइ बचे खे निंड अची वेंदी आहे, पोइ अम्मा पंहिंजे बचे जे वात मां बुबड़ो कढंदी आहे, बचे खे निंड में ख़बर ई न पवंदी आहे,
इन जो साह भी ईअं निकिरी वञी जन्नत में थो पहुचे। दुआ कयो आख़िरी वक़्त में असां सां बि ईअं हालात थियनि। इन जो मिसाल ईअं अथव जे पिंजरे में पखी हुजे ऐं उहो पिंजरो वञी कंहिं बाग़ में रखो, पोइ उन बाग़ में कोयल भी पई थी बोले, बुलबुल भी पई थी बोले, तितरनि जी भी तिर लगी पई आहे, झिरकियुनि जी भी झिरमिर लगी पई आहे। पोइ पिंजरे वारो पखी पिंजरे खे पोइ ठूंगा पाईंदो त मूंखे भी जा मिले त निकिरी वञी यारनि सां आज़ादी सां घुमां। बाग़ में आहे या न, ठूंगा भी पाईंदो। इहे जंहिंमहिल ही मुस्लमान ही निमाज़ी दीनदार मरे थो, हदीस में अचे थो 7 आसमाननि जा पर्दा खयां था वञनि, जन्नत जा 8 ही दरवाज़ा हिन जा ॾो खोलिया था वञनि। नेकनि सालनि जे रूहनि खे ॾिसे थो पियो, जन्नत जे बाग़नि में पखियुनि जी सूरत में पिया था उॾामनि। पोइ फ़रिश्ता हिन खे चवंदा हली आ, पोइ हिन जो रूह ईअं थो निकिरे जीअं पिंजरे जो दर खोलियो त पखी उॾामी वियो, इन जो रूह भी उॾरी वञी जन्नत जे बाग़नि में थो। दुआ कयो असांजो रूह भी ईअं वञे। ऐं ही बेनमाज़ी फाजिर ऐं फासिक इहो जंहिंमहिल मरंदो आहे, बाबा कैदीअ जी सज़ा वधी वेंदी त पछाड़ी में मौत, फांसीअ ते चाढ़ींदसि। ही बेनमाज़ी कैदी आहे, निमाज़ नथो पढ़े, रोज़ानो 80,000 साल जहन्नम जी सज़ा वधेसि थी। हिकिड़ी निमाज़ वई हल बाबा 80,000 साल। पोइ जंहिंमहिल हिन जी सज़ा इंतिहा ते थी पहुचे, रब फ़रिश्तनि खे फरमाए थो बसि हाणे हिन जो साहु कढी सिधो जहन्नम में वञी उछलाए, सिजीन जेल खाने। मां तव्हां खां पुछां थो निमाज़ मुस्लमाननि जे लाइ या काफ़िरनि जे लाइ? तव्हांखे थी छा वियो आहे? हेॾा असांजा आलम बुज़ुर्ग वाइज़ करे करे मरी विया। अमीको साहब वियो हलियो, मौलाना सनाउल्लाह जत्तू वियो हलियो, रिंद साहब वियो हलियो, मौलाना गुल हसन वियो हलियो, मौलाना ईसा वियो हलियो। असांजी ॾाढी अच्छी थी वई, 51-52 साल उमिरि थी वई आहे। राति ॾींहुं वाइज़ था ॿुधो, पोइ बि निमाज़ नथा पढ़ो। आहे छा मुस्लमान? कुरान मजीद में अल्लाह से फमवामुर अलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा ला नसअलुक रिज़्क़ा। पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे भी नमाज जो हुकुम कयो। रब फरमाए थो ला नसअलुक रिज़्क़ा, मां तव्हां खां मानी कोन थो घुरां, पैसा तव्हां खां कोन थो घुरां, तव्हां खां पीरनि वांगुरु ॾनु ऐं पुगर कोन थो वठां। नहनु नरज़ुकुक, अल्लाह साईं फरमाए नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे नमाज जो हुकुम कयो। मुंहिंजो वाइदो आहे नमाज जे करे तव्हांखे बि रोज़ी ॾींदुसि, तव्हांजे बच्चनि खे बि रोज़ी ॾींदुसि। 16 सिपारो था सूरत ता खोले वञी ॾिसो, नमाज जे करे रोज़ी मिलंदी। असांजा हज़रत साईं ॿेर वारा फरमाईंदा, हिकिड़ो नौजवान हुयो, राति जो घर आयो, पोइ बच्चा हिन जा सुता पिया निंड में, न्याणियूं घरवारी खे चई त हिन नमाज़ पढ़ी आहे। चई घर में का शइ कान, ई खाइण जे लाइ न अटो न चांवर, रोई रोई मस सुता आहिनि, नमाज़ जे लाइ उथारिया आहिनि, वरी चवनि त मानी, त पोइ मानी किथां आणे, किथां का शइ आहे ई कान। वो भी को नेक हुयो, पंहिंजे घरवारी खे चई अल्लाह जे क़ुरान में रब फरमायो आहे पाण भी नमाज पढ़ो, पंहिंजे बच्चनि खे नमाज जो हुकुम कयो। नहनु नरज़ुकुक, मुंहिंजो वाइदो आहे नमाज जे करे तव्हांखे भी रोज़ी ॾींदुसि, तव्हांजे बच्चनि खे भी रोज़ी ॾींदुसि। माईअ उथारियो पुटनि खे, न्याणियुनि खे त बाबा नमाज पढ़ो, पंहिंजे तो तव्हांखे चयो नमाज पढ़ो। नमाज पढ़ी बसि कयूं, दरवाज़ो खड़कियो, सभु चयो सुभान अल्लाह। हमरा जो ॿार वञे त हिकिड़ो हमरा जवान मथे ते पिंड मानीअ जो, बोर जी देगड़ी, तस चांवरनि जो अदा केरु हुई? चई बसि इहा मानी खाओ। हुन चयो साईं केरु? चई मां फलाणे महले में पियो रहां, मूं वटि हिकिड़ो महिमान आयो, दिली दोस्त, हुन जे लाइ पुरतकल्लुफ़ मानी कई हुयमि, देसी मुर्गी
चांवर भाजी पर मेहमान असां कंहिं ॻाल्हि ते बहस थी पियो मेहमान कावड़जी हलियो वियो त मां तुंहिंजी मानी न खाईंदुसि मां घर वारे खे चयो त मेहमान मानी न खाधी आहे त असां बि न खाईंदासीं या मानी ॾे बसि उहा मानी मथे ते खयमि बोग जी देगड़ी चई जीअं जो मां तुंहिंजे दरवाज़े ते पहुतुसि त मुंहिंजा पेर रुकिजी विया बसि मुंहिंजो मानी हिन जो नसीब बसि मानी खा कुरान में रब सच फरमायो पान भी नमाज पढ़ो पंहिंजे बच्चन के भी नमाज जो हुकुम कयो नहनु नरज़ुकुक मुंहिंजो वाइदो आहे तव्हांखे रोज़ी मां ॾींदुसि वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नक़ा रब फरमायो जेको मुंहिंजे ज़िक्र खां ज़िक्र छा आहे इन्न सलात लिज़िक्री नमाज ज़िक्र आहे दुरूद भी नमाज में ज़िक्र भी नमाज में हमद भी नमाज में तिलावत भी नमाज में जेको मुंहिंजे नमाज खां मुंहुं मोड़ींदो रब फरमा मुंहिंजो वाइदो आहे मां उनजो गुज़रान तंग करे छॾींदुसि भली करोड़पति हुजे अरबपति हुजे सुकून जी ज़िंदगी न गुज़रंदसि कंहिंमहिल फोन ईंदसि तुंहिंजे देरे खे बाहि लॻी वई कंहिंमहिल फोन ईंदसि बिजली जी छाट लॻी घर सॼो सड़ी हुई कंहिंमहिल फोन ईंदसि तुंहिंजी टक जेका कराची खां अचे पई सामान सां रोहड़ी बाईपास ते कल्टी थी पई कंहिंमहिल फोन ईंदसि तुंहिंजी 5 लखनि जी मेंह मरी वई कंहिंमहिल फोन ईंदसि हादसो थी वियो तुंहिंजो पुटु सीरियस इस्पताल में पियो अथई अल्लाह साईं फरमायो जेको मुंहिंजे ज़िक्र खां मुंहिंजे नमाज़ खां मुंहुं मोड़ींदो मां ईअं ज़िंदगी ज़ाहिर करे छॾींदुसि इन मौलवी जी पगार घणी 10,000 वधि में वधि 12,000 घणी पगार आहे तुंहिंजी हेॾे वरी जीअं पोतीअ पोइते अञा एॾा ई कुझु लाड़ ते पगार वधी गई हेॾे जीअं पोती 18 तव्हां हैरान थी वियो त 8,000 महीने जी पूरत की एक तो नबी से दुआ घुरी अल्लाहुम्मा फ़क्किरिल उलमा या अल्लाह मुंहिंजे उम्मत जे आलमन खे फ़कीर कजां या अल्लाह मुंहिंजे उम्मत जे आलमन खे ग़रीब कजां ले अल्लाह या फज़ल कुरान तां त ही कुरान महफूज़ रहे मुंहिंजो दीन महफूज़ रहे मूं वटि जेकर 1000 जगह पे ज़मीन हुजे हा त मां हिते बाग पई अचां सॼी राति निंड न कई आहे वरी सुबुह जो उतां हलिया 1000 जगह पे ज़मीन हुजे हा जा वञा हिन छॾ बाहि ॾी न बाबा पैसो हूंदो त माण्हू केॾो दीन जो कमु हिन खे जेकर 500 जगह पे ज़मीन हुजे हा त मस्जिद में वेही क़ाइदो पढ़ाया सॼी जमायत जा मेणा ई ताना बर्दाश्त नबी से दुआ घुरो मुंहिंजी उम्मत जे आलमन खे ग़रीब शुक्र थियो जो असां ग़रीब थियासीं जो दीन जो कमु कयूं था ही जेके कुझु असांखे इज़त मिली आहे दीन जे करे को असां ख़ानदानी को ज़मींदार असां वटि 100 जगह पे ज़मीन आहे एकड़ बि ज़मीन जो कोन्हे बदल इस्लाम गरीबा वसयऊद कमा बदा मुझे नबी फरमाए इस्लाम आयो भी गरीबन वट रहंदो भी गरीबन वट जन्नत जी मुबारक भी गरीबन खे बरकत है हिन जे पैसे में नबी से दुआ घुरी आहे या अल्लाह जेके मुझे कुरान जी खिदमत कन उन्हनि जे पैसे में बरकत कर जेको नमाज न पढ़ंदो कुरान मजीद जो दौर न कंदो रात जो 12 बजे माईअ खे डिलीवरी जा सूर वारो कर गाड़ी करे आ मरां थी पोइ जेको टैक्सी वारो 5,000 सखर जा वठंदो चवंदो बाबा 15,000 ॾे पोइ हलंदुसि हालात सही न हल बाबा 15,000 ॾियां थो उते जो पहुचंदा अस्पताल में डॉक्टर चवंदो बाबा माईअ खे खून जी ज़रूरत है 5 बोतलूं रत जूं खपनि हल बाबा वरी परेशानी वरी फोन वारो कयो कि छोकरा मोकिलियो त रत ॾियनि वरी जुदा गाड़ी करे रत जे लाइ उते पहुचंदा वरी डॉक्टरानी चवंदी बाबा वॾो ऑपरेशन आहे ₹1.5 लाख ख़र्च थींदो ईअं सॼी ज़िंदगी ज़हर
ये मौली वीचारो इन जी ज़ाल खे डिलीवरी थी सूरत मरियम पढ़ी शीशे ते शुकारे माईअ खे जो प्यारई बस एक कुराड़ी अंदर वही बार बार बरकत इहा था बरकत जो यो मतलब थोड़े या तो मौली साहब नमाज पढ़ंदो कुरान मजीद दौर कंदो तो मुसले जे हेठों पैसा पिया अमेरिका सर्वे कई आहे त हिन वक़्त में सब खां वधीक असांखे जेकर सुकून में ख़ुशि ॾिसण में अचनि था त इहे क़ुर वारा मौलवी था ॾिसनि इहा अमेरिका जी रिपोर्ट आहे दुश्मन भी मञे ये असांजे तबलीग जमात वारा अचनि था हिते सुकून जे लाइ था अचनि पुछी ॾिसो इहे वॾा करोड़पति आहिनि अरबपति ज़मीनदार आहिनि हा पर चवनि था त सुकून हिन में सुकून हिते मस्जिद सो बाबा नमाज पढ़ो कुरान मजीद जो दौर कंदा कयो बरकत हिन में कुछ आलमन जो चयो वठो असांजी अच्छी ॾाढ़ी थी वई आहे कुछ असांजी ॻाल्हि मञो बाबा केतिरी जमात आई आहे जुमे जे ॾींहुं फजर जी नमाज़ ते रुगो 3 जमात पढ़ंदो नी नमाज इंशाअल्लाह अक़ीदो अल्हम्दुलिल्लाह असांजो सही आहे त ही मुआइद ते आलम बुज़ुर्ग ईंदा आहिनि बाग पंहिंजो इलाइक़ो हाले जी वारनि जी महिनत आहे अल्लाह वारनि जी महिनत आहे अल्हम्दुलिल्लाह तौहीद परस्तान बस रुगो नमाज पढ़ो कंहिंजो हक़ न खाओ सालनि जी सोबत में रहो चङनि जी सोबत में रहो इन जो फ़ाइदो थींदो उठनि सां गॾु जेको रहंदो आहे नी उनजी तबियत बि सख़्तु थींदी उठ सख़्तु जानवर जत बि सख़्तु सदाई शूम बकरिन ऐं रिढुनि सां जेको धनार रहंदो उनजी वरी तबियत ख़ुदि नरम थी धनार दिलि जो नरम थी गॾहनि सां जेको गॾु रहंदो नी उनजी वरी तबियत ईअं ई थी हिकिड़े हमरा जो गॾु मस्जिद में आयो मौली साहब चयसि तोखे हया न आयो जो गॾु खे मस्जिद में छॾियो अथई चईसि बेसम्झ असां ॾिस कॾहिं आया आहियूं मस्जिद बेसम्झा माना सम्झदार ही आहे जेको मस्जिद में नथो अचे गॾु खे पियो चए त बेअकुल बेसम्झा असां ॾिस कॾहिं आया माना असर थिए थो संगत जो सिंधी में चवंदा आहिनि कारो बद जे कमरे सां रंग न मटाए आदत सो बाबा संगत चङनि सां इसाल आहिनि बुज़ुर्गनि जी जमात जमियत उलमा इस्लाम जंहिंमें लखनि जी तादाद में हाल असांजा अहमदुल्ला हाले जी असांजा हज़रत साईं लाहौरी ये हिन जमात जा बानी आहे पाकिस्तान में ठहण खां अॻु में पहिरियां बानी इहे जेके बि बुज़ुर्ग आहिनि उहे सभिनी जमात जी जमियत रुगो मौलवियुनि जी न आहे इहा असां सभिनी जी असांजा हज़रत साईं ॿेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ तस्बीह में के भॻल मङिया के टुटल मङिया पर सॼनि सां गॾु हूंदा आहिनि त उन्हनि भॻल ऐं टुटलनि ते बि अलाह जो नालो वठिबो किन उन्हनि खे परे करे छॾियो उहे भॻल ऐं टुटल बि सॼनि मङनि सां गॾु हूंदा आहिनि तस्बीह में किन कढी उछलाए छॾिबा उहे बि असां भॻल आहियूं असां टुटल आहियूं पर इंशा अल्लाह इन्हनि सॼनि सां गॾु हूंदासीं पोइ इहे खॼी आहे त असां बि खॼी ईंदासीं हितां जी मिटी खणी वञी पनो आकिल में विकिणूं भितर केरु वठंदो पर जेकॾहिं इहे भितर या मिटी सारनि में या अन्न में मिलियल हूंदी पोइ जिथे अन्न तुरी वेंदो त मिटी बि तुरी वेंदी मुस्लमानो असां मिटी आहियूं असां भितर आहियूं पर इंशा अल्लाह इन्हनि नेकनि ऐं सालनि सां गॾु हूंदासीं पोइ इहे तुरी विया त असां बि तुरी वेंदासीं फातिर समावात वल अर्ज़ अंत वलियुना फि दुनिया वल आखिरा तवफ़ना मुस्लिमीन वालिकना बिस्सालिहीन या दुआ घुरंदा कयो या अल्लाह आसमाननि ऐं ज़मीनुनि खे पैदा करण वारो तूं आहे असांखे मरण खां बाद पंहिंजे साले बाननि सां मिलाए ॾे मां तव्हां खां पुछां थो इन्हनि खां वधीक को साल आहे हाले जी वारनि बुज़ुर्गनि खां वधीक पोइ नेक असांखे त ॾिसण में कोन थो इन्हनि खां मथे केरु दुआ कयो अल्लाह ताला मरण खां पोइ वरी इन्हनि सालनि जी जमात इन्हनि सां गॾु असांखे उथारे बसि पंहिंजे बचनि खे मदरसे में छॾियो त आलम थियनि हाफ़िज़ थियनि वॾा वरी हलिया वञनि तबलीग जमायत आई था इहे महिमान इन्हनि जो इकराम कयो
समझो था न इन्हनि खे चई छॾियो बाबा पंहिंजा थांव न खोलियो चाहे तव्हांखे असीं पियारींदासीं इन्हनि खे चाहे पियारियो तव्हां मानी छॾ इहे ॾुख छॾे ॾे इहे ॾुख पुटनि जा बि आहे भाइरनि जा बि ॾुख आहिनि पुटनि जा बि ॾुख आहिनि पाड़े वारनि जा बि ॾुख आहिनि पर हिननि ॾुख मां त जान छॾायो पाड़े पुटनि जे ॾुखनि मां त जान छॾायो उहो हिकिड़ो कुराड़ो मूंखे बीरपुर ख़ासि में मिलियो घर जे ॿाहिरां छिगल खट ते सुतो पियो रोई करे जंहिंजो की साहब मूंखे इजाज़त ॾियो त मां ख़ुदकुशी कयां ख़ुदकुशी करणु जाइज़ आहे मां चयो छो बाबा हराम चई मौली साहब ही बंगलो मुंहिंजो प्लाट मुंहिंजा ज़मीन मुंहिंजी घर मुंहिंजा मां बच्चनि खे पढ़ायुमि काज कयुमि अॼु मुंहिंजा बच्चा ॾींहं जो मूंखे घर मां कढी हिते सुम्हारनि था त ॾींहं जो तोखे घर में अंदरि अचण जी इजाज़त न आहे राति जो मां खंघां थो त मुंहिंजे निगड़ीअ में अची हथ था विझनि चवंदा मरी बि नथो त असांजी जान छुटे चई मां रोज़ानो मरां थो इन खां भलो आहे त हिकिड़े ॾींहुं ख़ुदकुशी कयां त जान छुटी वञे हीउ हाल आहे कुराड़नि जो हिते पुछी ॾिसो त सभु ॾुख सां भरिया पिया तव्हां बुज़ुर्गनि जा था ॾुख कयो पर हिननि ॾुख जा त ॾुख लाहियो ॿाहिरनि कहिड़ो असांखे खट ते विहारे सौटनि मासातनि तोखे पटका ॿधराया जेकी पंहिंजा अथई जंहिंजे लाइ सॼी ज़िंदगी लोड़ी अथई उन्हनि तोखे सुख ॾिनो आहे हाणे हाले जी वारनि जा त ॾुख कढे ग़लति ॻाल्हियूं न कंदा कयो ॾुखनि सां हर को भरियो पियो दुनिया जो जान आहे ॾुखनि जो जान जहिड़ा तहिड़ा भला असांखां 1000 दफ़ा भला दुआऊं हिननि जे करे इहे दुनिया पई थी हले कभी कोताहियूं सभिनी में आहिनि इहे नबीअनि जी ज़ात आहे मासूम इहे कॾहिं बि अहिड़ा लफ़्ज़ ज़ुबान मां न कढो के वरी चवंदा आहिनि साईं आलम असांजे अखियुनि जो नूर आलमनि जी जुती असांजे मथे जो ताज पर सियासी मौलवियुनि सां मुंहिंजी न लॻंदी इहे कादियानियुनि जा लफ़्ज़ इहे कादियानियुनि जा जुमिला मां तव्हां खां पुछां थो कादियानियुनि जे मुंहं ते जेका दांगी मली उहा सियासी मौलवी मली या मौलवी जोगी या मौलाना तारिक जमील मली हाजी अब्दुल वहाब रहमतुल्लाह अलैह उन्हें मली बाबा मुफ्ती महमूद सियासी मौलवी हो 10,000 मुसलमान ख़त्म नबूवत जे मसले में शहीद लाहौर जे चौक में जेको नारो पियो में ख़त्म नबूवत उनखे गोली पिया तव्हां आहियो किथे तव्हां तारीख़ पढ़ो त सही नी उलमा हिकिड़ी ॼञ पई अचे माई ॼञ मूं लही आई घोट जी मां अचे अबा मूंखे रस्तो जो मुंहिंजो पुटु घोट कुंवार समेत बीठो आहे मुसलमाननि जो अम्मा तोखे पंहिंजे घोट जो फ़िक्र आहे हिते नबी जे ख़त्म नबूवत जो मसलो जेको नारो थो हणे ख़त्म नबूवत हुनखे गोली था हणनि उहा घोट जी मां वई पंहिंजे पुट खे चई पुट मोड़ लाहे अॼु नबी जे ख़त्म नबूवत जो मसलो आहे इहा हिकिड़ी कुंवार अथई जेकर तूं जान ॾींदे रब तोखे 70 कुंवारनि जो घोट बनाईंदे तूं बि हली ख़त्म नबूवत जो नारो हण ये क़यामत जे ॾींहुं मां बि शहीद जी अम्मा थी करूं था उन घोट ख़त्म नबूवत जो नारो हयो जंहिंजी कुंवार वेठी उनखे गोली हई 1951 खां तहरीकी हालिया 53 खां ख़त्म नबूवत 1000 मुसलमान शहीद थी मौलाना मुफ्ती महमूद रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो असां असेंबली में आयासीं कंहिंखे थप्पड़ बि न लॻी कंहिंखे रहंड बि न आई ख़त्म नबूवत जो मसलो हल थी वियो कादियानी ज़िक्री लाहौर क़यामत ताईं काफ़िर पोइ तोखे जो सियासी मौलवी नथा वणनि माना तुंहिंजो कादियानी सां कुल्हो मिलियल आहे सियासी मौलवी त कादियानी खे न वणंदो बाबा ईअं न चवंदा तमामु ख़तरनाक लफ़्ज़ इहे कादियानियुनि जा जुमिला ईअं चओ त सभु आलिम असांजे अखियुनि जो नूर सभिनि आलिमनि जी जुती असांजे मथे जो ताज नबीअनि जा वारस जड़ान तड़ान दीन जी हक़ जी ॻाल्हि कंदा सियासत जे मैदान में हिते मस्जिद में हक़ चवणु सवलो असेंबली में वेही करे सॼी दुनिया जा बदमाश हुते वेठा आहिनि उते हक़ जो कलमो बुलंद करे इहो वॾो जिहाद थियो
असां खां वधीक दीन जो कमु उहे था कनि ऐं अज़म कयो त इंशाअल्लाह उलमा जो साथ ॾींदासीं इलेक्शन में उलमा जो साथ जो बाबा तव्हांजे सिंध असेंबली में बिल पास थियो आहे त 15-16 सालनि जो को हिंदू छोकिरो या छोकिरी मुस्लमान थियनि त उनजो कलमो क़बूल न आहे जेसि ताईं 18 साल उमिरि थी मां तव्हां खां पुछां थो नबी साईं हज़रत अली साईं जे कलमे खे क़बूल कयो या न 7 सालनि जी उमिरि में हज़रत अली साईं कलमो पढ़ियो नबी साईं उनजे कलमे खे क़बूल कयो या न यहूदी जो नींगर हुयो बकरियूं चाढ़ींदो हो बकरियूं सॼो ॾींहुं जंगल में पाण सॼो ॾींहुं नबी साईं जी ख़िदमत में बीमार थी पियो हदीस में चए थो नबी साईं उनजी अयादत जे लाइ आया साईं जन सम्झी विया हकीमत हुया त बच्चो मोकिलाइण वारो पाण उन नंढड़े जे पेशानी ते हथड़ो फेरे करे फरमायूं पुट ज़ुबान सां कलमो पढ़ उहाज लक इंदल्लाह ये क़यामत जे ॾींहुं रब वटि मूंखे बहानो थी पवे मां तुंहिंजी सिफारिश कयां त ही मुंहिंजो आहे हदीस में चए थो नंढड़ो नींगर ज़रे साईं ॾे पियो निहारे ज़रे पीउ ॾे पियो निहारे अखियुनि मां पाणी वहेसि पियो सोचे पियो जेकर कलमो पढ़ंदुसि साईं त राज़ी थींदो पर बाबो नाराज़ थी पवंदो जेकर कलमो नथो पढ़ां त बाबो त ख़ुशि थींदो पर साईं नाराज़ थी पवंदो अल्लाह ताला हुन जे पीउ जे दिल में रहम विधो पीउ बि सम्झी वियो पुट खे चई अतिब अबल कासिम पुट ई कासिम जो अबू मोहम्मद आयो अथई इन ते कलमो पढ़ी करे इनखे ख़ुशि कर असांजा भाग असां हदीस में अचे तो उन नींगर कलमो पढ़ियो उनजो दम परवास थी वियो साईं जन उनजो जनाज़ो खणाए आया फरमाई उनखे गुस्ल करायो कफन जे लाइ चादर न हुजे त मां मोहम्मद जी चादर कफन जे तौर ते इन नींगर खे पारायो छो त हेॾे बचपन में मुंहिंजी दावत खे क़बूल कयो नबी साईं उनजे कलमे खे क़बूल कयो या न पर सिंध असेंबली जे मेंबरनि बिल पास कयो आहे त जेसि ताईं 18 साल उमिरि न थिएसि तेसि ताईं हिन जो कलमो क़बूल न थाणा बूला खान हेॾे त असांजी जमायत जी कुवत आहे हिते त को छोकिरो छोकिरी मुस्लमान थियनि था असांजा मौलवी हुन जो दिफ़ा कनि था उलमा जो दबाव आहे पर थाणा बूला खान जे पासे ॾे मां हेॾा ई सरदार केतिरियूं न्याणियूं हिंदुनि जूं मुस्लमान थियूं आहिनि इन्हनि सरदारनि ॾंडे जे ज़ोर ते ताक़त जे ज़ोर ते उहे मुस्लमान न्याणियूं साॻियो हिंदुनि जे हवाले असांजे चिठियूं थियूं लिखनि मैसेज थियूं कनि त क़यामत जो ॾींहुं थींदो असांजा हथ हूंदा तव्हांजी गिरेबान हूंदी असां मुस्लमान आहियूं हिंदुनि जा बच्चा पे थियूं ॼणियूं तव्हांखे गैरत न थी हाणे पीपी खे जन वोट ॾिनो पोइ इन्हनि जे हथ में बि इन्हनि न्याणियुनि जा गिरेबान में हथ हूंदा या न हूंदा जो अज़म कयो तो उलमा जो साथ ॾिनासीं तव्हांजे सिंध असेंबली में बिल पास थियो आहे त हर स्कूल में हिकिड़ो कंजर उस्ताद अचे म्यूज़िक जेको बच्चनि खे नाच सेखारे बाजा सेखारे फनकारी सेखारे इहो बिल पास थी वियो आहे पर हिन ते अमल नथा करे सघनि छो त उलमा जो दबाव आहे हिते उलमा तव्हां त चओ था त राशिद कलो को ॿार आहे पर इन राशिद जो दबाव त असेंबली जे मेंबरनि खे चई त जेकर हिन बिल ते अमल थियो त मां सॼी सिंध जो आवाम वठी करे तव्हांजे असेंबली जो घेराव कंदुसि हिकिड़े जो बि पटको सालम न हूंदो ही सिंध बाबुल इस्लाम आहे को हिंदुनि जो मुल्क आहे छा सिंध आयो आहे तव्हांजे स्कूल में को कंजर उस्ताद आयो आहे हिते न त बिल त पास थी वियो इंशाल्लाह न ईंदो आयो त हुनजो लाश बि असां को कंजर आहियूं असां सिंध वारा असांजा वॾा कंजर आहे असां नाच असांजा वॾा नाचू आहे फनकार आहे जो चवनि था त हर स्कूल में कंजर अचे उस्ताद इहो बिल पास थियल आहे पर हुन ते अमल न करे सघंदा पर असांजो आलम हिते हुजे आहे हिकिड़ो बि राशिद महमूद जहिड़ो त इहो बिल पास कनि
क़ौमी असेंबली में त असांजा सेनेट में 4 मौलवी आहिनि पर उते ये बिल नथा पास कराए सघनि। क़ौमी असेंबली में असांजा 7 या 8 मौलवी आहिनि पर उते अहिड़ा ग़लति कानून पास नथा कराए सघनि। हिते असांजा आलिम न आहिनि, वो ग़लति बिल था पास कनि। मां तव्हां खां पुछां थो हिते आलिमनि जो हुजणु ज़रूरी आहे या न? कुराड़ी खग जंहिंखे न ॾंद न ॾाठ पोलिंग ते कुल्हे ते खणी आयसि। अबा तीर दा निशान त मेकू ॾेखा, अबा तीर दा निशान त मेकू ॾेखा। अम्मा तूं अंधी थी वई आहे, हाणे त उलमा जो साथ ॾे। चई अबा 200 भी कोई उधारा नहीं ॾींदा आहे। शाबाश है बेनज़ीर को हर महीने में को 10,000 मिलंदे। इन्हनि माइनि खे सम्झायो ये पैसा ज़रदारी जी पी जा कोन, बेनज़ीर जा ये पैसा कोन्हनि के, ये पैसा इन मुल्क पाकिस्तान जे बैतुल माल जा पैसा। पंजाब में मिलंदा या कोन था मिलनि, बलोचिस्तान में कोन था मिलनि, सरहद में कोन था मिलनि, हर जाइ ते मिलंदा। असांजे माइनि खे धोखो था ॾियनि त पैसा वोट न ॾींदव तीर खे त तव्हां पैसा न मिले। हिन जे पीउ जा पैसा इंशाअल्लाह उलमा जी हुकूमत आई, ये पैसा इज़त सां असांजे नियाणियुनि खे घर में मिलंदा। इन्हनि दलालनि जो बि कारो मोह कंदासीं जेके 500 रुपया 1000 रुपया वठी करे नियाणियुनि खां रिश्वत था वठनि। जेके दलाल उहे जेके कखपति आहे उहे करोड़पति थी विया। ग़रीबनि नियाणियुनि बेवाउनि जा पैसा खाई था। अलाए छा थी वियो आहे असांजी सिंध क़ौम खे, का सुधरे ई कोन्हे। आलिमनि जी ॻाल्हि ते को एतमाद ई न आहे। वाइज़ असांखो कराइनि, जुमा असांखो पढ़ाइनि, जनाज़ा असांखो पढ़ाइनि, दुआऊं असांखो घुराइनि। एॾी मुनाफ़िक़ियत, पर इलेक्शन में तारा फोटारे करे निहारो त तव्हांजो छा वञे। मूंखे उमेद आहे बल्कि रब में यकीन आहे, अज़म खे त इंशाअल्लाह उलमा जो साथ जहिड़ा हू फ़लस्तीन वारा बच्चा था। तव्हां ॾिसो त सही, बच्चा मासूम रब जे आॾो शहीद बच्चा। या अल्लाह ही बि तूं क़बूल कर, असां जूं नियाणियूं क़बूल कर, असांजा बच्चा क़बूल कर, असां जूं भेनरूं क़बूल कर, असांजा घर क़बूल कर। तूं राज़ी थी। असां अल्लाह ख़ातिर वोट बि नथा ॾेई सघूं। क़यामत जे ॾींहुं रब खे रुॻो ईअं चऊं, या अल्लाह इस्लाम जे लाइ ॿियो कुझु कोन कयोसीं। आलिमनि चयो त वोट ॾियो, असां किताब ते ठपो हयोसीं तुंहिंजी रज़ा जे लाइ त मुल्क में क़ुर जो कानून अचे। इंशाअल्लाह ॻाल्हाइण जहिड़ा थींदासीं, मुंहुं खणी छॾंदासीं। सभु कोशिशि कंदो नी, या वर्क कंदो नी। हाणे अछली ॾाढी थी वई आहे, तव्हां बि इहो पुटनि खे सम्झायो। अल्हम्दुलिल्लाह ही इलाइक़ो दीनदारनि जो आहे। सभिनी खे ॿियनि खे बि सम्झायो, अदनि भेनरुनि खे नियाणियुनि खे सम्झायो त साथ उलमा जो ॾींदासीं। अलाए छा हयाती माण्हू मरी वेंदो इंशाअल्लाह। हा हले आबा हिकिड़ो गज़ल चओ, गज़ल चओ त पोइ दुआ घुरो ऐं हिन जी